नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां बिरछा ख़बर ॾींदा हलूं। औरतुनि जे तरक्की वारे सूबाई वज़ीर सैयदा शैला रज़ा बिरछा वुमेन पुलिस स्टेशन में वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन सेल जो इफ्तिताह करे छॾियो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर शैला रज़ा चयो त औरतुनि लाइ अलॻि पुलिस स्टेशन क़ाइमु करण जो मक़सदु उहो आहे त मुतासिर औरतूं घरेलू तशदुद तोड़े ॿियनि पेश ईंदड़ मसइलनि बाबति खुलियल नमूने शिकायतूं ॿुधी क़ानूनी मदद हासिल करे सघनि। औरतुनि बाबति जोड़ियल कमीशन ज़रिए औरतुनि खे दरपेश मसइलनि जे हल में वॾी मदद मिली आहे। औरतुनि जे तरक्की वारे खाते ऐं गैर सरकारी तंज़ीमुनि जी मदद सां पुलिस खे बि तरबियत ॾियण सां गॾु औरतुनि जे हक़नि लाइ आगाही प्रोग्राम पिणु जारी आहिनि। कंहिं बि शोबे में हिकदमि इनक़लाब न ईंदो आहे। मटियारी ज़िले में औरतुनि थाणे ऐं वुमेन एंड चाइल्ड प्रोटेक्शन सेल क़ाइमु थियण सां मुतासिर औरतुनि जा मसइला हल करण में वॾी कामयाबी मिलंदी। के आने से हमें ये फ़ायदा हुआ कि बहुत सारी जगह पे जहाँ पर हमारी मिनिस्ट्री भी नहीं पहुँच पाती, क्योंकि 5 साल हमारी गवर्नमेंट को इजाज़त नहीं थी जॉब देने की, तो हमारे 29 डिस्ट्रिक्ट में नहीं बन सके कंप्लेंट सेल। तो जैसे जैसे कमीशन ने अपना इजाज़त ही नहीं थी, जैसे मैंने बताया, तो जब उन्होंने अपनी रिकमेंडेशंस गवर्नमेंट को दी, उस पर बहुत ज़्यादा फ़ायदा हुआ है। और इसी तरह जब हमारे साथ मुख्तलिफ NGOs ने जुड़ के काम किया, तो हम इस काबिल भी हुए कि हम मुख्तलिफ जगह आकर पुलिस स्टेशन स्ट्रेंथन कर सके। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।